दोस्तो ही कहाणी बादशाह ऐं ॿिनि फ़क़ीरनि जी आहे। हिकु चकर ॿ फ़क़ीर कंहिं दरगाह ते वेठा हुजनि। बादशाह बि को ईअं निकितो आयो उन दरगाह ते। हाणे बादशाह जॾहिं उन दरगाह ते वञे पियो त उन रस्ते ते ॿ फ़क़ीर उहे दरगाह जे अॻियां वेठल हुजनि। त हिकिड़ो फ़क़ीर चवणु लॻो त ए रब साईं, ए मुंहिंजा मालिक, हिन ओलिया वली जे सदके मूंखे बि हिन बादशाह जहिड़ी बादशाही ॾे, मूंखे बादशाह बणा। हाणे उनजो घुरण ई अहिड़े हिसाब जो त हिते ॿियो फ़क़ीर चवणु लॻो त ए बादशाह, अलाह जे नाले मूंखे कुझु ॾे। बादशाह हिननि ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॿिन्ही फ़क़ीरनि जूं। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो, जंहिं दुआई पंहिंजे हिसाब सां अनोखी घुरी, चवणु लॻो त या अलाह साईं, मूंखे हिन ओलिया वली जे सदके बादशाही ॾे, आउं बि को बादशाह थियां। त फ़क़ीर हुन वरी बादशाह खां घुरियो। त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो उन फ़क़ीर खे, ॻाल्हि ॿुध, तूं घुर अलाह साईं खां घुर, बादशाह खां छो थो घुरीं? त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त यार माठि करे वेह। हाणे बादशाह हिन ॿिन्ही फ़क़ीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सो उहो बादशाह चवणु लॻो त हाणे जेको फ़क़ीर मूंखां घुरे पियो, हिन खे कुझु न कुझु आऊं ॾियां, कुझु न कुझु हिन जी मदद करियां। हाणे बादशाह उन महिल त कुझु कोन कयो। बादशाह उन दरगाह मञा थी हलियो आयो। फ़क़ीर ॿई उते ई उन दरगाह ते वेठा हुजनि। हाणे बादशाह मोटी आयो पंहिंजी बादशाही में। वज़ीर खे सॾु कयईं त वज़ीर, ॻाल्हि ॿुध, को अहिड़ो माण्हू पंहिंजो मोकल हुन फ़क़ीर ॾांहुं वञे जंहिं मूंखां कुझु घुरियो हो। चयो त मूंखे अलाह जे नाले कुझु ॾे, हुन मूंखां घुरियो। चई हाओ, चई हाणे छा ॾेई अचूं हुनखे? वज़ीर चवणु लॻो बादशाह खे। त बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त हीअं कर, वॾो वटो, हाणे तंहिं टाइम में ठिकरनि जा थां हूंदा हुआ, उन खे वटो चवंदा हुआ। चयो वॾो वटो पंहिंजी खीर जो भरिया। कंहिं सिपाही वग़ैरह चयो त खीर खणी अचे, खीर उहो जेको आऊं पीअंदो आहियां, कड़ियल खीर, मिठो खीर। सो हाणे बादशाह जी रुॻो चवण जी देरी कोन थियो, उहो वटो वॾो प्यालो खीर जो भरिजी आयो, मिठो कड़ियल खीर जेको बादशाह पींदो हो। हाणे बादशाह उन में छा कयो, 3-4 सोन जूं लहलूं उन खीर मंझि, उन वटे, उन प्याले मंझि हणी छॾियूं। हाणे ते उहो बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर वञी इहो खीर जो प्यालो वञी उन फ़क़ीर खे ॾिजां जंहिं मूंखां घुरियो हो, ऐं उनखे इहो न ॿुधाइजांइ त को हिन में सोन जूं लालूं आहिनि। वज़ीर चवणु लॻो चलो ठीकु है। हाणे वज़ीर उतां निकितो, सिधो आयो उन दरगाह ते। उन दरगाह ते आयो, उहो प्यालो खीर जो ॾिनई उन फ़क़ीर खे जंहिं बादशाह खां ख़ैरात घुरी। वज़ीर ॾेई हलियो वियो। फ़क़ीर उहो प्यालो खीर जो पीतो। हाणे प्याले में खीर तमामु जाम हुजे, हिन अधु पीतो, बाक़ी अधु छॾे नी। सो चवणु लॻो उन ॿिए फ़क़ीर खे जंहिं अलाह खां घुरियो पिए, उनखे चवणु लॻो त मूं अधु प्यालो खीर जो पीतो आहे, हीउ वटो, हाणे अधु तूं पी। हाणे उहो फ़क़ीर उन खे ॾिनई। उहो फ़क़ीर खीर पीअणु लॻो। खीर पी दंग कयईं त हेठि तर मंझि सोन जूं लालूं पियूं हुजनि। हुन फ़क़ीर खे ख़बर ई कोन्हे, हिन उहे लालूं कढी खणी पाण रखियूं ऐं थियो रवानो। हाणे 2-टे ॾींहंनि खां पोइ उहो बादशाह वरी आयो उन दरगाह ते ज़ियारत करण जे लाइ। त ॾिसे त फ़क़ीर उते वेठो हुजे जंहिं हिन खां घुरियो, ऐं ॿियो फ़क़ीर जे अलाह खां घुरियो उहो हुजे ई न। त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर, उन खीर मोकिलियमि, पीतई या न? फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, खीर ॾाढो मिठो भलो तो मोकिलियो, मूं पीतो। चई पोइ भला सभु माना पीतई, सॼो खीर पी छॾी? चई सॼो खीर मूं कोन पीतो। चई छो? चई न, बसि मूं अधु पीतो, बाक़ी जेको अधु बचियो सो मूं हिन मुंहिंजे यार फ़क़ीर खे ॾेई छॾियो। त हिते बादशाह पंहिंजे निराड़ में धक हणी ऐं दिलि में चवणु लॻो त नसीब हिन फ़क़ीर जो जंहिं अलाह खां घुरियो पिए, उन खे इहे लालूं मिली वियूं, बाक़ी हिन जो नसीब त हुअं ई ख़राबु। उन महिल निराड़ ते धक हणी ऐं बादशाह चवणु लॻो त छा करियां हिन फ़क़ीर खे? चवणु लॻो त हाणे हिन मूंखां मदद घुरी आहे, मूंखां ख़ैरात घुरी आहे, कुझु न कुझु अञा बि हिन जे लाइ करियां। बादशाह हुतां वरी आयो पंहिंजे महल में। सो अची सोच वीचार करणु लॻो त हाणे कुझु न कुझु उन फ़क़ीर जी मदद करणु खपे। ॿिए ॾींहुं उहो बादशाह वरी आयो उन दरगाह ते। उहो फ़क़ीर वेठो हुजे जंहिं हिन खां ख़ैरात वरिती थे। त बादशाह उन फ़क़ीर खे चवणु लॻो त तुंहिंजो यार ही फ़क़ीर अचे नथो छा? चई ख़बर कोन्हे, 2-टे ॾींहं थिया आहिनि, अञा आयो कोन्हे। चणे हीअं कजां, आऊं ख़ैरात करियां थो वॾी, तुंहिंजी मदद बि कंदसि, तूं बि अचिजांइ, तुंहिंजे यार खे बि वठी अचिजांइ जेको ही पासे में जेको अलाह खां घुरे थो, इन खे वठी अचिजांइ, तूं बि अचिजांइ, ख़ैरात आहे, खाई वञिजो ऐं कुझु वञी मदद बि कंदसि। त हीउ फ़क़ीर चवणु लॻो चलो ठीकु है। बादशाह वरी उतां मोटी सिधो आयो पंहिंजे महल में। ख़ैरात अची कईं। ही 2 फ़क़ीर आया, जेको अलाह जे नाले ते घुरंदो हो माण्हुनि खां, उहो बि आयो, ऐं जेको अलाह खां घुरंदो हो सो बि आयो। हाणे 2 फ़क़ीर अची पुॻा। हाणे हिते बादशाह चयो वज़ीर खे
उहो बादशाह जो को अॻु में ई प्रोग्राम थियलो चई वज़ीर खे त वज़ीर वञ ही चांदी जी थेली ॻंढड़ी नंढी थेली हिकिड़ी ॻंढड़ी चई वञ फिलाणे हंधि फिलाणी गली में रखी अचु त वज़ीर वियो वञी उहो रखी आयो त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे फ़क़ीर उहो जंहिं बादशाह खां मदद घुरी उनखे चवणु लॻो त वञ फिलाणे हंधि फिलाणी गली में चकर ॾेई वरी अचु हाणे आया हुआ ख़ैर ख़ैरात ते हिते हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो बादशाह सलामत चलो ठीकु है तव्हां मूंखे चयो तव्हां वञा थो उन गली में चकर ॾियो थो अचां हाणे उन महिल उहो फ़क़ीर होश में ख़ुशि सिधो आयो उन गली में हाणे ॾाढो ख़ुशि पियो थिए उन ॻंढड़ी ते हिन जी नज़र ई कोन पई हेॾां होॾां ॾिठी कोन सो चवणु लॻो त बादशाह चयो त गली मां वञी चकर ॾेई आहे ऐं बादशाह मूंखे इनाम वग़ैरह तमामु जाम ॾींदो हिन रुॻो ईअं ई ख़ुशि में रुॻो गली में थी ईअं सिधो मोटी आयो बादशाह ॾांहुं त बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॾे ख़बर गली घुमी आहे चई हा गली घुमी अची गली मुंहिंजे कुझु मिले ई न चई बादशाह सलाम मूंखे त गली में कुझु कोन मिलियो जीअं तव्हां चयो ई करी आयुसि त बादशाह चवणु लॻो त हीअ आहे नी भाॻो त हाणे बादशाह हुन फ़क़ीर खे चयो ॿिए खे जेको अलाह खां घुरंदो उनखे चवणु लॻो त वञी तूं गली मां चकर ॾेई आहे हाणे उहो फ़क़ीर वियो उन गली मंझि आहिस्ते आहिस्ते अलाह अलाह कंदो वञे हुनजी नज़र उन ॻंढड़ी ते पहुची वई ॻंढड़ी खईं सो चवणु लॻो त हीअ ॻंढड़ी हले कंहिंजी खोले ॾिसे त उन में चांदी जा सिका पिया हुजनि तो चवणु लॻो त ॾियण वारी ज़ात रब जी आहे जो ही ॾिनई ॾिसंदसि जे अगरि कंहिंजो हूंदो या ॻंढड़ी कंहिंजी हूंदी त ॾेई छॾींदसि जे अगरि न त पाण वटि रखंदसि सो उहा ॻंढड़ी खणी ऐं सिधो आयो बादशाह वटि बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॾे ख़बर कुझु मिली या न चई हा हीअ ॻंढड़ी हिकिड़ी मिली आहे पुछा अगरि बादशाह सलामत जे अगरि कंहिंजी हुजे त ॾेई थो छॾियां न त पोइ मुंहिंजी आहे तो बादशाह चवणु लॻो त इहा ॻंढड़ी तूं तो वठी रख हाणे उहा ॻंढड़ी हुन रखी त बादशाह दिलि में ख़्यालु कयो त ॾिस जेको अलाह खां घुरे थो त अलाह उनखे ॾिए थो हाणे हीअ हिन जे लाइ मूं ॿी मदद कई पर हिन खे उहा ई न मिली हिन मूंखां मदद घुरी पर हिन जी मूं ॿी मदद करण ते चाहियमि पर हिन जी इहो कमु मुंहिंजो न थियो तो दिलि में ख़्यालु कई त हाणे कुझु न कुझु हिननि खे ॾियणु खपे कुझु न कुझु आउं करियां उन फ़क़ीर खे ॾियां जेको मूंखां मदद घुरी आहे हाणे आख़िरी दफ़ा ॿियो आज़माए हाणे बादशाह छा कयो हिकिड़ी वॾी छाई घुराई चवणु लॻो वज़ीर खे वञी वॾी छाई खणी आ छाई अची उते पुॻी बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर हीअ छाई तोखे आउं ॾियां थो तमामु वॾी छाई आहे हीअ वञी तूं खा फ़क़ीर चवणु लॻो चलो ठीकु आहे ऐं हुन वटि कुझु चांदी जी ॻंढड़ी जेका हुनखे मिली उन फ़क़ीर खे बसि उहा हुन खईं ऐं हुनखे हिकिड़ी वॾी छाई ॾेई छॾी फ़क़ीर उहो जंहिं बादशाह खां मदद घुरी हाणे ॿई फ़क़ीर वञणु लॻा उतां थी उन बादशाह खां ख़ैर ख़ैरात खाए हुनखे ॻंढड़ी मिली वई हुनखे छाई बादशाह ॾिनी सो हाणे ॿई फ़क़ीर वाट तां अचनि पिया त हाणे उहो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे छाई ॾिनी आहे तमामु वॾी छाई आहे हिनखे केरु खाईंदो एतिरी त आउं खाई कोन सघंदसि छो न इन छाई खे आउं विकिणी छॾियां तो चवणु लॻो उन पंहिंजे यार फ़क़ीर खे त ॻाल्हि ॿुध हीअ छाई वठंदे चई हा छाई आउं बिल्कुलु वठंदसि चई पोइ मूंखे कुझु पैसा ॾेई अची घणा चई हाणे 8 आनू या 4 आनू त आउं कोन वठंदसि हिन जा 2 रुपया वठंदसि जे 2 रुपया मूंखे ॾींहं त हीअ छाई तोखे आउं ॾियां थो छाई वॾी आहे केरु खाए चई चलो ठीकु आहे हुन 2 रुपया उन फ़क़ीर खे ॾिना सो 2 रुपया खणी थियो रवानो छाई ॾेई छॾी हिन खे हाणे इहा अलाह वारो फ़क़ीर जेको अलाह खां घुरंदो सो सिधो आयो पंहिंजे घर छाई खे वढी छाई खे वढे छा ॾिसे त उन में तमामु सोन जा सिक्का सोन जे सिक्कनि सां उहा छाई भरी पई हुजे हाणे हुन वारो कमु त तमामु भलो थी वियो उन सोन जे सिक्कनि मज़ा वॾो हिकिड़ो महल खड़ो करे छॾी महल ठाराई बंगला ठाराई बादशाह थी रहणु लॻो हुनखे एतिरो पैसो मिली वियो सोन जा सिक्का वग़ैरह मिली विया सो अलाह जी राह में माना अलाह खां हुन माना घुरंदो हो जेको तो अलाह हुनखे इहे माना ॾिनूं सभु कुझु चईं त मूंखे या अलाह साईं हिन ओलिया वली जे सदके मूंखे बादशाह बणा हिन बादशाह जहिड़ो बणा सो नेठि हुनखे बादशाही तख़्त सॼो सिस्टम माना जहिड़ो हुनजो थी वियो बादशाही वग़ैरह ठठ ठाठ करणु लॻो ऐं हू फ़क़ीर वरी वियो वञी दरगाह ते वेही रहियो इहो ई ख़ैर ख़ैरात वठे पियो कुझु ॾींहंनि खां पोइ उहो वरी बादशाह आयो उन दरगाह ते आयो छा ॾिसे त उहो फ़क़ीर वेठो हुजे बादशाह दिलि में ख़्यालु कयो त मूं हिनखे हेॾी वॾी छाई ॾिनी उन में तमामु जाम सोन जा सिक्का मूं हुनखे लॻाए ॾिना उन छाई में सो हीअ अञा बि हिते इन दरगाह ते वेठो आहे वञी पुछा त करियां हीअ आयो फ़क़ीर खां हाल वाल वरितई फ़क़ीर बि इन सां ॻाल्हायो इन खां हाल वाल वरितई बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त ॾे ख़बर मूं तोखे उन छाई ॾिनी हुई उनजो छा कयई खाधई या न त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत तो जेका मूंखे छाई ॾिनी हुई तमामु वॾी हुई मूं सोचियो त हाणे इन छाई खे आउं खाई न सघंदसि पोइ उहा छाई मूं विकिणी छॾी चई पोइ कंहिंखे ॾिनी चई मूं उन फ़क़ीर वारे यार खे ॾिनी हुन मूंखे 2 रुपया ॾिना
मूं विकिणी छॾी। मूं चयो हाणे छाई ऐं खाई कोन सघंदा, 2 रुपया मिलंदा त इहे पैसा बि कम जा। बादशाह पंहिंजे मथे ते धक हणी चवणु लॻो त अड़े फ़क़ीर, तूं कंहिं कम जो कोन्हे। बेशक जेको अलाह खां घुरे थो त अलाह ई उनजी मदद करे थो। जेके बि शयूं कयमि तुंहिंजे लाइ सो उन खे ई मिलियूं। ची हू आहे किथे? ची हू त हाणे बादशाही पंहिंजी खड़ी करे छॾी आहे, वॾा बंगला वॾा महल ठाराए छॾिया आहिनि, सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे पियो। तो बादशाह चवणु लॻो त वाक़ई हुन अलाह खां जेको घुरियो सो अलाह उनखे ॾिनो, ऐं तो घुरी मूंखां मदद सो बिल्कुलु इंसान जो कुझु बि नथो ॾेई सघे। इंसान माना इंसान खे कुझु बि नथो ॾेई सघे। ॾियण वारी ज़ात रब जी आहे। सो मूं तुंहिंजे लाइ सभु कुझु कयो पर तोखे न मिलियो। तूं ई इंसाननि खां जेसि ताईं घुरींदे न पिनंदे सॼी उमिरि पियो पिनंदे, माना तुंहिंजो कमु न थींदो। सो हाणे बादशाह ईअं चई ऐं उन दरगाह खां थी ऐं वापसी हली आयो। ऐं उहो फ़क़ीर जेको सदाईं अलाह खां घुरंदो हो, तरीक़ो घुरण जो हुनजो अजीब हूंदो हो, अलाह खां घुरंदो हो, सो हुनखे अलाह साईं बादशाही ॾियारे छॾी। सो दोस्तो, हिन कहाणी मां सबक़ु इहो मिले थो त माण्हू इंसान खां न घुरे। इंसान छा ॾेई सघंदो? ॾियण वारी ज़ात त रब पाक जी आहे, जेको ॾिए थो पूरी काइनात पूरी जहान खे हलाए पियो। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।